असल में तव्हांजे सवाल जो जवाबु सिर्फ़ु एतिरो आहे त सिंध जी मुआशी, सिंध जी समाजी, सिंध जी नफ़्सियाती जेको इब्यास आहे उहो अॼु ॾींहं ताईं केरु निकिरो आहे। हा बिल्कुलु, इशूज़ ते सियासत थी रही आहे। कॾहिं मज़हबी इशू आहे, कॾहिं समाजी इशू आहे, कॾहिं कालाबाग डैम इशू आहे, कॾहिं सूबनि जो इशू आहे, कॾहिं वकीलनि जो इशू आहे, कॾहिं मतिलबु तव्हां ॾिठो त इन्हनि इशूज़ ते सियासत थी रही आहे। असांजा दानिश्वर सिंध जी समाजी बीहक हिन वक़्तु कहिड़ी आहे उन ते उन्हनि जो को बि अभ्यास न आहे। नफ़्सियात असांजी कहिड़ी थी चुकी आहे, क़ौमी तौर सां असांजी वहदत में ॾार कहिड़ा पिया आहिनि उन्हनि ते को अभ्यास न आहे। ऐं असांजी मुआशी सूरताल कहिड़ी आहे हीअं हिन वक़्तु एग्ज़ैक्टली what is the reality and what is the real ground। को बि दानिश्वर, को बि ॾाहप उन वटि विजन इहो न आहे त हू हिन वक़्तु इन ॻाल्हि खे परखे। ऐं बाक़ी थोरियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, इशूज़ आहिनि, उन्हनि ते ॻाल्हियूं थियनि थियूं अॼुकल्ह, सियासत बि थिए थी। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त सिंध जे अंदरि तव्हांजा जेके मुआशी चैनल्स आहिनि उहे नॉन प्रोडक्टिव आहिनि, प्रोडक्टिव ख़तमु थी रहिया आहिनि। सिंध जो बेस जेको आहे इकनॉमिकल उहो हिकिड़ो ज़राइत ते आहे, ॿियो इंडस्ट्री ते आहे। यानी प्रोडक्टिव फोर्सिस तव्हां वटि हिन वक़्तु ॿिया त कोन्हे आई। तव्हां एक्सपोर्ट केतिरी था करियो ऐं तव्हां वटि पैदावार केतिरी पैदा थी रही आहे। हाणे तव्हां थोरो गौर सां ॾिसो त सिंध जे अंदरि मुआशी प्रोडक्शन्स जा जेके बि इदारा हुआ उहे ख़तमु थी विया आहिनि। स्टील मिल जहिड़ो इदारो ख़तमु थी वियो, करोड़नि रुपयनि खे कमाइण वारो इदारो, ऐं तमामु घणी प्रोडक्शन एक्सपोर्ट करण वारो, 30,000 मुलाज़िमनि खे पालण वारो। 30,000 जो मतिलबु इहो आहे त घटि में घटि 150 मेंबर खे 1.5 लख मेंबरनि खे पालण वारो। उहो इदारो तबाह थी वियो, लखे माण्हू हुन ते पलबा हुआ। इंडस्ट्रियल ज़ोन ऐं बाय प्रोडक्ट्स जा हुन में अलाए केतिरा पैदा थी रहिया हुआ ऐं अञा उहो इंडस्ट्रियल एक्सटेंशन थियणी हुई जंहिंमें लखनि माण्हुनि खे रोज़गार मिलंदो ऐं अॻिते हली टेक्नोलॉजी में हिते जहाज़ बि ठहंदा, कारूं बि ठहंदा ऐं अलाए केतिरी प्रोडक्शन थी आहे। स्टील मिल जी हिकिड़ी प्रोडक्शन कोन हुई, 20 प्रोडक्शन्स हुई। मूंखे यादि आहे कोल टार जेको आहे सो शिप भरिजी वेंदा हुआ बांग्लादेश, एॾी एक्सपोर्ट थींदी हुई। हिकिड़े ॾींहं जे अंदरि करोड़नि जी कमाई हुई। उहो इदारो जिते मतिलबु तव्हांखे जेको इहो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे जंहिं ते हिकिड़ो डिस्कशन करे सघिजे थो त स्टील मिल जी तबाही में असांखे केतिरो नुक़सानु थियो, छा थियो, बग़ैर कंहिं सोचे सम्झे स्टील मिल खे बंदि कयो वियो। हा बिल्कुलु, त इहा ॻाल्हि तव्हां ॾिसो त इंडस्ट्रियल बि कहिड़ी इंडस्ट्री आहे। तव्हांजी मशीन टूल फैक्ट्री बंदि कई वई, तव्हां जी शुगर मिलूं बंदि थी वियूं, चंद प्राइवेट शुगर मिलूं वञी रहियूं आहिनि, गवर्नमेंट जी बंदि थी वियूं, तव्हांजी सीमेंट फैक्ट्रीज़ बंदि थी वियूं, काटन फैक्ट्रीज़ बंदि थी वियूं। को वक़्तु हो जॾहिं काटन एक्सपोर्ट थींदो, हाणे काटन बि असां इम्पोर्ट था कयूं। हाणे सिंध जी ज़राइत खे तव्हां थोरो गौर सां ॾिसो त जेको ज़मींदार आहे, हारी आहे, उहो ॼण नुक़सान में पियो वञे। टमाटा जॾहिं सिंध जा था थियनि त 4 आना किलो बि केरु नथो वठे। सिंध जा टमाटा ख़तमु थी विया, पोइ टमाटा 600-700 रुपया किलो थी था वञनि। फ़ाइदो कंहिंखे पियो थिए, सिंध खे त कोन थींदो। ऐं ॿी तरफ़ तव्हांजा कणिक जो ऐं चांवरनि जो रेट हींअर केतिरो किरियल आहे। मसइलन तव्हां बाज़ार मां वञी हींअर कणिक जो किलो वठो त तव्हांखे तक़रीबन 150 रुपया किलो थो मिले अटे जो, पर तव्हांखे ख़बर आहे त कणिक 2,500 रुपया मण या 2,200-2,300 रुपया मण जेका सा ज़मींदार पियो विकिणे।
तव्हांखे विच में केरु पियो खाए, माशाखोर पियो खाए, दलाल पिया खाइनि, पर जेको प्रोडक्टिव फोर्सिस में जेके माण्हू वेठा आहिनि, आरी ज़मींदार, उन्हनि खे कुझु नथो मिले। ज़रायत तव्हांजी तेज़ी सां तबाह पई थिए जो तव्हांजी कास्ट महांगी आहे। टीपीए जी ॿोरी तव्हां वठो 15,000 जी, यूरिया वठो 7-8 हज़ार जो, वरी तव्हां दवाऊं वठो जेके जाली थियूं अचनि, असली दवाऊं ई कोन थियूं अचनि, उहे केतिरियूं महांगियूं आहिनि। त पाणी जो वॾो मसइलो आहे, छो त इरिगेशन खे रिश्वत ॾियणी थी पवे पाणी में, ईअं पाणी नथो मिले, पाणी जी खोट कोन्हे, हथरां खोट। हाणे इन सूरताल में वरी तव्हां मंडीअ में खणी वञो त उते पठाण वेठो आहे। मंडीअ में तव्हांखे पठाण जेको सब्जी खणी था वञनि, खीरा, टमाटा, वाङण, भींडियूं, तूरियूं जॾहिं खणी था वञनि, तव्हांजी मंडीअ जे अंदरि पठाण वेठो आहे, उहो तव्हांखे उते बेइज़त थो करे ऐं सही रेट नथो ॾिए। पोइ छा थो थिए जो उहो मजबूर माण्हू थो थिए उते ज़मीनूं जेके आहिनि उते ई पठाण खे उहो फसल विकिणी थो ॾिए, मंडी नथो खणी वञे। हाणे तव्हांजी इन प्रोडक्टिव सूरताल सिंध जी जेका आहे उहा हाणे ज़ीरो ते वञी बीठी आहे। छा प्रोडक्शन आहे तव्हांजी? हाणे नॉन प्रोडक्टिव इदारा जेके आहिनि सो ॾिसो तव्हांजा, मुंहिंजे ख़्याल में पुलिस, अदलिया, रेवेन्यू, एजुकेशन, हॉस्पिटलाइज़ेशन ऐं तव्हांजा जेके डिफेंस फोर्सिस जा इदारा, रेंजर्स, मतिलबु नॉन प्रोडक्टिव इदारा जिन ते ख़र्च थिए थो। तव्हां कमायो किथां था? कमाइण जो को बि इदारो कोन्हे। हा, लुटण फुरण जो इदारो आहे। मसलन तव्हांजा टूल प्लाज़ा आहिनि जितां अरबों रुपयनि माण्हुनि खां फुरिया था वञनि, तव्हांजी टैक्स आहे, रेवेन्यू आहे। तव्हां माचिस जी डॿी बि वठो था त टैक्स था ॾियो, पघार वठो था त टैक्स था ॾियो, वरी जिते तव्हां ख़रीदारी करणु वञो था उते टैक्स था ॾियो, पैसा कढायो, पैसा रखो, मुनाफ़ो वठो, हर जॻह ते तव्हांखे टैक्स ॾियणी आहे। फाइलर आयो त 20% न त 35-40% तव्हांखे टैक्स ॾियणी आहे। बदिले में तव्हांखे छा थो मिले? कुझु बि न। हॉस्पिटल में तव्हांखे हिकिड़ी गोरी बि कोन मिलंदी, का बि इमरजेंसी मेंटेन नथी थिए। तव्हां रोड ते वञो त तव्हांजो हाल बुरो लॻो पियो आहे। जिते 15 मिंट जो सफ़र आहे उते तव्हां कलाक लॻी था वञनि, रोड जाम आहे, रोड टुटा पिया आहिनि। ट्रैफिक जी जेको रेवेन्यू आहे उहो साल में करोड़ों अरबों रुपया गॾु थो थिए, पर केॾांहुं थो वञे का ख़बर न आहे। सूरताल ॾाढी बुरी आहे इकनॉमिकल तौर सां। तव्हां छा रेड़ी लॻाए तव्हां तरक़ी कंदा? हीअ त शयूं विकिणण का प्रोडक्शन न आहे, हीअ त तव्हां पैदा ई कोन था करियो। शयूं तव्हांजूं ॿाहिरां थियूं अचनि, तव्हांजा मसाला वसाला इहे थोरा घणा पैदा थियनि था, कुझु फ्रूट जेको हिते विकिजे थो उहो पैदा थिए थो, माना वरी बि एग्रीकल्चर, पर उनजी लेवल, उनजी तरक़ी एतिरी का हाई लेवल ते कोन्हे, फैसिलिटीज़ कोन्हे, मां हारी खे फैसिलिटीज़ कोन्हे। ॿियो कमर्शलाइज़ेशन जेका काए पई आहे तव्हांजे एग्रीकल्चर में, उहा ॾाढो ख़तरनाक आहे। कारपोरेट कल्चर जेको अचे पियो, ऐं ॿियो हाइब्रिड फार्मिंग जेका थिए पई, उहा ॾाढी तव्हांजे लाइ ख़तरनाक आहे। आस्ते आस्ते मजबूर कयो वेंदो तव्हांखे त तव्हां ज़मीनूं विकिणो, न त तव्हांजी पिनी वेंदा हाणे, ऐं तव्हां कारपोरेशन्स खे ज़मीनूं विकिणंदा। हीअ वॾी प्लानिंग आहे, इंटरनेशनल प्लानिंग आहे जेका तव्हांखे कीअं तबाह करे रही आहे। ऐं ॿियो सिंध जी ज़मीनूं जेके उन्हनि ते कब्ज़ा खोरी थी रही आहे। स्टेट जो कंसेप्ट ख़तमु थी वियो, हाणे रियल स्टेट जो कंसेप्ट आहे। जीअं रियलिटी जो कंसेप्ट ख़तमु थी वियो, हाणे रील जो तस्वुरु आहे। ईअं तव्हांजी सिंध जेका आहे उन में हाइपर रियलिटी प्रैक्टिकल ईअं पई पैदा थिए। त तव्हांजी मुआशी सूरताल में छा मतिलबु तव्हांजो गुज़र सफ़र हाणे रुॻो इहो वञी थींदो त तव्हां बेनज़ीर स्कीम में 10-15 हज़ार रुपया पिन जा वठंदा, लाइनुनि में वञी बीहंदा, बसि इहो तव्हांजो थींदो। को तव्हांखे नौकरियूं कहिड़ियूं थियूं मिलनि? मसइलन कंहिं कारखाने में, इंडस्ट्रीज़ में नो, ज़्यादातर तव्हांखे मास्तरी थी मिले, पटियाली थी मिले, जेको प्रोडक्टिव फोर्सिस कोन्हे। ऐं ख़ैरात आहे तव्हांखे मिले पई। तव्हां बेनज़ीर स्कीम जे चकरनि में जेको आहे
इहो ख़ैरात विरायो पिया अरबों रुपयनि जी, अरबे रुपयनि जी ख़ैरात विराइण जे बजाए बहितर इहो न आहे त तव्हां इंडस्ट्री लॻायो, हुन में माण्हुनि खे रोज़गार ॾियो। इहो छा असां जेका ॻाल्हियूं सम्झूं पिया, छा इहे हुक्मरान नथा सम्झनि था? पर उन्हनि उहो मुल्क जा ख़ैर खां कोन्हे। उन्हनि सियासतदाननि खे मुल्क सां का दिलचस्पी कान्हे, सिर्फ़ु उन्हनि खे करप्शन सां दिलचस्पी आहे। कमाए हितां ॿाहिरि मोकिले पंहिंजी फैमिली सेट करे खरबपति थियण सां दिलचस्पी आहे। त इन मुआशी सूरताल जे सिंध जी सिर्फ़ु असां इहा मुआशी सूरताल अञा डिस्कस कई आहे, अञा समाजी सूरताल अञा अलॻि आहे। त इन मुआशी सूरताल में तव्हां छा तरक़ी कंदा? तव्हांजी GDP 3 ते बीठी आहे, अॻियां वधे ई कान्हे। तव्हां चओ था त तरक़ी करे रहिया आहिनि, कराची तरक़ी करे रही आहे, हाणे दुबई जो मुक़ाबिलो कंदी। कराची ॿिनि हिसनि में विरायल आहे। तव्हां एयरपोर्ट डिफेंस वारी साइड ॾांहुं वञो, सदर वारी ॾांहुं, उहा कराची अलॻि आहे, अपर क्लास जी कराची आहे। लोअर तबिके जी जेका कराची आहे उन में आहे छा? रोड पूरा टुटा पिया आहिनि त टुटा पिया आहिनि, कोन ठहंदा। पाणी मुयसरु कोन्हे, टैंकर माफ़िया आहे। तव्हां चओ था त तरक़ी पई थिए, कहिड़ी तरक़ी पई थिए? एजुकेशन सिंध जी 0 ते बीठी आहे। इंडिविजुअल के ॿार वीचारा प्राइवेट पढ़नि था या बाक़ी तव्हांजी सरकारी स्कूल में पढ़ी कुझु थी केरु बणिजी सघे थो? नो। त आउं तव्हांखे रुॻो इहो चवंदुसि त असांजी हॉस्पिटलाइज़ेशन किथे, कहिड़ी सहूलियत आहे? तव्हांजी एजुकेशन में कहिड़ी सहूलियत आहे? नो, कुझु बि न आहे। तबक़ाती सिस्टम तव्हांखे एॾो ई वांगुरु खाई रहियो आहे। ऐं तव्हां मफ़ादनि जी बि उन्हनि जी तर्जुमानी था करियो जेके ऑलरेडी प्रिविलेज्ड क्लास आहे। ग़रीब क्लास खे कुझु नथो मिले। तो पाण इन खां पोइ समाजी सूरताल ते डिस्कशन कंदा।